मिस्टर दिलशाद, तू कानून जो वॾो मुजरिम आ, पुलिस जे नाले ते बदनमा दाग आ। दिल त चवे थी तोखे हिते जो हिते शूट करे मारे छॾियां, पर मां कानून जे उसूलनि ते मजबूर आहियां। मां तोखे अरेस्ट करे हमेशा जे लाइ जेल मोकिलींदुसि। बुरे जो नतीजो आख़िर बुरो ई थींदो आहे, सच चयो अथऊं। तुंहिंजो नालो गुलाब आहे न? अरे गुलाबनि में त खुशबू हूंदी आहे। तूं कहिड़ो गुलाब आहीं जंहिं सॼी सिंध में बदबू पकड़े छॾी आहे? तो जहिड़े कमीणे खे मारे वरी न पूरी सिंध में खुशबू जी हुबकार कंदुसि। मां चवां थो मरुड़े मर। वारिस खान, कानून खे सभु ख़बर पइजी वई आहे त असुल वारी कालू कहेरी ऐं उन जा पुठ भराई कंदड़ वॾेरो सरताज खान हो, ऐं उन सां गॾु